नाज़रीन हिते अवां खे ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त जैकबाबाद वेझो देर सां मानी पचाइण तां जवाबदार पंहिंजी भाॼाई खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। ही अहम ख़बर अवां ताईं पहुचाए रहिया आहियूं त जैकबाबाद जे ॻोठ जांशाह में देर सां मानी पचाइण तां जवाबदार अता मोहम्मद पंहिंजी भाॼाई नज़ीरा खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे जैकबाबाद मां ऑनलाइन इंडस टीवी जो रिपोर्टर अब्दुल नबी बंक्सी। जी अब्दुल नबी बंक्सी, अपडेट कजो। जी बिल्कुल मुरादा थाने के अद जांशाह में देर अता मोहम्मद पंहिंजी नौजवान भाॼाई खे मानी देर सां पचाए ॾियण ते टीटी पिस्टल जा फायर करे क़तल करे छॾियो। जवाबदार नारी खे क़तल करण खां पोइ फरार थी वियो। अहिड़ो इतला पुलिस खे मिलियो। पुलिस नारी जो लाश वहीं वधीक सिविल अस्पताल जैकबाबाद मुंतकिल कयो। पोस्टमार्टम बाद नारी जो लाश वारसन हवाले कयो। वारसन लाश खणाए जॾहिं घर पहुता, घर में कोहराम मची वियो। जॾहिं असांजो इन सिलसिले में पुलिस सां राब्तो थियो, पुलिस जो चवणो हो त जवाबदार जेको आहे भाॼाई खे क़तल करण खां पोइ फरार थी वियो आहे। असां छापनि जो सिलसिलो शुरू कयो आहे। जवाबदार खे जल्द गिरफ़्तार कयो। जी।